हैदराबाद ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि में राति खां वक़्फ़े सां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद जे अक्सर इलाइक़नि मां बरसाति जो पाणी निकाल न थी सघियो। बल्दिया आला इंतज़ामिया को बि तकिड़ो क़दम न खयो, जॾहिं त बरसाती पाणीअ जी निकालीअ वारा नाला बि साफ़ न हुजण करे पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। हैदराबाद जे कदमगाह, मोलाली, स्टेशन रोड, हाली रोड, अमेरिकन क्वार्टर, लतीफ़ाबाद, कासमाबाद, फ़कीर जो पिड़, हीराबाद ऐं ॿिया इलाइक़ा बरसातीअ जे पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे शहरी तोड़े कारोबारी माण्हू सख़्तु परेशान थी विया आहिनि। में पानी एतिरो आहे जो घरनि में पाणी अची वियो आहे, पर इंतिज़ामिया ख़ामोश वेठी आहे। MD वासा खे असां महीनो पहिरीं चयो त विंच मशीन आणा, पर का विंच मशीन का दिलचस्पी MD वासा कोन वरिती आहे। न को अचनि था, न को पुछनि था। 6-7 कलाक जी बरसाति पई आहे, उन हणी असांजो बेड़ो ॿोड़े जो आहे। असां मोहाल थी आहियूं, हीउ ॾिसो था तव्हां मंज़रनि जो असांजी कॉलोनी जो। असां मुंहिंजे पंहिंजे घर में जेको आहे न तक़रीबन ईअं सम्झो अधु फुट पाणी पियो आहे। ऐं माना न बिजली आहे, न पंहिंजो न को सिस्टम आहे। हिते तमामु घणी कासमाबाद में राति खां तमामु सुबुह 12 बजे खां वठी वेंदे हेसि ताईं तमामु घणी तेज़ बरसाति जारी रही आहे, जंहिंमें तमामु कासमाबाद जा नसीबी इलाइक़ा ज़ेरे आब आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।